अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सतन रंगन जी माला पोए प्रोग्राम इंडलेट में शबनम नवाज़ हाज़िर खिदमत। नाज़रीन, बरवो हिंदुस्तान जी हिक रागणी जो नालो आहे, पर इन में तब्दीली करे बरवो सिंधी जे नाले सां हिकु सुर शाह साईं जे रिसाले में मौजूद आहे। प्रोग्राम जी शुरुआत बरवो सिंधीअ जे हिन बैत सां, इंडलेट जो पहिरियों रंग शाह मुंहिंजो साह। जाने पर तू ईअं न जुगाए जीअं मारियो मोटियो न पुछी, हिकु रती रत न सिंजरे सिक तुझे साए, असां तो लाइ थे पर में पुछाऊं कयूं। Beloved, it beloves you not to kill, then inquire not. Pining for you, in me is not left even blood's drop. To you, in secret, I direct all my prayers. जानब तो ईअं न जुगाए जी मारे मोटी न पुछी वो, हित रती रत न संजरे सिक तुंहिंजे साए, असां तो ही लाए सजण पे पर में पुछाऊं कयूं। सिक नाहे सुथरी पाए परूड़े पेर, सिक नाहे सुथरी पाए परूड़े पेर, न त कुसण धारा केर करे सद सिकण जी हिक सिक ॿी सूरी अखर ॿई हिकिड़ो, वेहण वाटो ॾियनि ते कारण ज़रूरी, इन्हनि ॿिन्ही जी पूरी जीअ ॾिनेरी न थिए नाज़रीन, प्रोग्राम जे ॿिए रंग में असां हमेशह मुंहिंजी मुख़्तसिर मुलाक़ात कराईंदा आहियूं कंहिं न कंहिं शख़्सियत सां। अॼोकी मेज़बान आहे शबनम गुल। अचो त कयूं पिठी मुलाक़ात। प्रोग्राम इंडलट जे हिकु ख़ूबसूरत रंग मिठी मुलाक़ात सां गॾु शबनम गुल हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु असांजो महिमान आहे सिंध जो मशहूरु मुहक़िक़ इश्तियाक अंसारी। ख़ुशि आमदीद, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। नाज़रीन, इश्तियाक जी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ रंग मुख़्तलिफ़ हवाला आहिनि। साॻे वक़्तु हिकु सुठे मुहक़िक़ हुअण सां गॾु तव्हां कहाणीकार बि आहियो, मज़मून बि तव्हां लिखिया आहिनि। इन खां अलावा मुहिम जोई ऐं स्पोर्ट्स सां बि तव्हांजो ताल्लुक़ु रहियो आहे। नाविल बि तव्हांजो मंज़र आम ते अची चुको आहे। पर नाज़रीन खे इहा ख़बर नाहे त बुनियादी तौर ते तव्हांजो प्रोफेशन छा आहे। प्रोफेशनली त मां सिविल इंजीनियर आहियां ऐं हिन वक़्तु वापडा में हिकिड़ो सीनियर इंजीनियर जे हिसे सां कमु कयां थो। उन सां गॾु मुंहिंजी MA LLB बि कयल आहे ऐं कुझु कोर्सिस मां इंग्लैंड मां कैम्ब्रिज यूनिवर्सिटीअ मां बि पंहिंजे इंजीनियरिंग जे हवाले सां कयल आहिनि मुंहिंजा। बाक़ी जेतिरे क़दुरु तहक़ीक़ या इल्मु अदब सां वास्ता उहो हिकिड़ो ज़ाती शौक़ु आहे जेको असांखे हिकिड़ो ईअं सॼो ख़ानदानी विरसे में मिलियो, ख़ासि तौर असांजे वालिद साहब अनीस अंसारी जे करे। मुंहिंजो जेको शौक़ु आहे, फील्ड आहे, उहा तक़रीबन तहक़ीक़ आहे ऐं उहा बि यानी ॾुखनि ॾाखड़नि वारा इलाइक़ा वञी ऐं उहा उन ते रिसर्च करण जी आहे। उन सां गॾु मां कुझु कहाणियूं बि लिखियूं आहिनि। हिकिड़ो नाविल आहे मुंहिंजो उॾ मिटीअ जा कोड, उन्हनि ते बि आहे। ऐं साॻे वक़्तु कुझु रिसर्च आर्टिकल्स बि जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि में छपंदा रहंदा। कॾहिं कॾहिं कंहिं ॻाल्हि खां मुतासिर थींदो आहियां त कालम बि लिखंदो आहियां, ख़ासि तौर डान में या असांजी काविश अख़बार आहे उन में कॾहिं को। जीअं त मुंहिंजो रनीकोट वञण जो इतफ़ाक़ थियो त मां उते हिकिड़ी शइ महसूसु कई ऐं काफ़ी अर्से खां इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हुई। मां उते ॾिठो त उते जेका रेनोवेशन कई वई आहे उहा जेका असली जेका ख़ूबसूरती आहे रनीकोट जी उन खां मुख़्तलिफ़ हुई। अञा त मूंखे ॿियनि आसार क़दीमान खे ॾिसण जो मौक़ो कोन मिलियो आहे, पर मां सम्झां थी त इन हवाले सां का सुठी पेशरफ़्त न थी रही आहे। त तव्हांजो ख़्यालु आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे त छा करणु घुरिजे पंहिंजे आसार क़दीमा खे ओरिजिनल ऐं सही हालत में ॿीहर आणण जे लाइ? कहिड़ा सक़ाफ़त खाते खे क़दम खणणु घुरिजनि? इहा हक़ीक़त आहे त असां वटि आर्कियोलॉजी ॼण हिकिड़ो विसारियल सब्जेक्ट आहे जंहिं ते तमामु घटि कमु थियो आहे ऐं ख़ासि तौर ते असां वरी पंहिंजे बाग़ मकान जे बारे में एॾा लावारस आहियूं जो असांखे पोइ पंहिंजे बाग़ मकान जॾहिं तबाह बि थी था वञनि त असांखे कोशिश न आहे। पर तव्हां जेकॾहिं यूरोप वेंदो, जीअं मां इटली वियो हुउसि, उते त उते ख़ासि तौर ते मां आर्कियोलॉजिकल साइट्स उन्हनि जूं ॾिठियूं, पोस्तियम आहे, पोसीडान आहे, या जेके उन्हनि जा
जज़ीरा हुया या इवन जेके उन्हनि जा स्टेचूज़ आहिनि उन्हनि ते चौकनि ते पिया आहिनि उन्हनि जी बि एॾी ख़्याल सां केयर कयो थो वञे या संभाल कई थी वञे, पर बदकिस्मती सां असां वटि ईअं न आहे। ऐं ॿियो इहो जेको तव्हां रनीकोट जी ॻाल्हि कई त इहा हक़ीक़त आहे त असां वटि जेको प्रिज़र्वेशन थिए थी या कंज़र्वेशन जेके चइजे उहे असां वटि एक्सपर्ट्स आहिनि कोन। इहे त ज़ाहिर आहे की ॿाहिरियां माहिर घुराया वञनि जंहिंजी निगहदारीअ में इहो कमु थिए, पर असां वटि छा थो थिए जो हिकिड़ो आम ठेकेदार खे हिकिड़ो कमु ॾेई था छॾनि जंहिंखे न आरकेले जी ख़बर आहे न उन माग मकान जी अहमियत जी ख़बर आहे, पोइ हुते आम सिरूं ऐं सीमेंट सां उन रिनोवेट करे थो, जेका हिकिड़ी वॾी मज़ाक़ आहे असांजे आरकेले जी जे साइट सां। रांदियुनि में मुख़्तलिफ़ रांदियूं तव्हां खेॾंदा रहिया आहियो, पर इन सां गॾु क्रिकेट जा बि सुठा रांदीगर रहिया आहियो, त असांजे नाज़रीन खे इन हवाले सां कुझु ॿुधायो। हमेशह मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो ग्राउंडनि ते ई गुज़रियो आहे ऐं उन सां इहो थींदो त जॾहिं असां वटि त सीज़न ऑफ थी वेंदी, ख़ासि तौर जून जुलाई तव्हां अंदाज़ो कयो असांजे इंटीरियर जे ऐं लाड़काणे जो काढ़ो जेको थींदो त असां उन दौर में छा कंदा हुआसीं त तक़रीबन रुखसेक स्लीपिंग बैग्स या इहे खणी उतरे इलाइक़नि जे वॾनि जेके जाबुल इलाइक़ा उन्हनि ॾे ट्रेकिंग लाइ हलिया वेंदा हुआसीं। उहो असांजो 15-20 ॾींहं उहा ट्रेकिंग असांजी हलंदी हुई, जंहिंमें खाइणु पीअणु रहणु उन्हनि में इहो ई हूंदो हो। त इन लिहाज़ खां त हिकिड़ो त इहो मुहिम जो इहो हिकिड़ो शौक़ु पैदा थियो। ॿियो वरी मुंहिंजी आदत इहा हूंदी हुई त जॾहिं बि मां वेंदो हुउसि त उन इलाइक़े जे बारे में काफ़ी पढ़ी वेंदो हुउसि, उतां जी जंगली जीवत, उतां जी निबातात, उतां जे माण्हुनि जी रहणी कहणी, उहे मां पढ़ी जो वेंदो हुउसि त इन इलाइक़े में काफ़ी माना मां ईज़ी फील कंदो हुउसि। ऐं उन खां पोइ मोटी अची वरी मां उहा डायरी जेका आहे उहा डायरी जेका लिखंदो हुउसि, उहे मुंहिंजा डायरी जेका आहे उहे अॼुकल्ह जा उहे रिसर्च आर्टिकलनि या तहक़ीक़ मज़मूननि या मुहिम जो इहा जा उहे हिकिड़ो हिसो थी विया आहिनि। मिठी मुलाक़ात में अॼु असांजो महिमान हुयो इश्तियाक अंसारी। ऐं हाणे नाज़रीन थोरो साह पटियूं था ऐं वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। नाज़रीन जेकॾहिं सिंधी फिल्म जी तारीख़ ॾांहुं कन भराईंदासीं त असांखे हिकु सिंधी फिल्म मिले थी, धरती ऐं आकाश। फिल्म में दादन फ़क़ीर जो कलाम निहायती ख़ूबसूरत अंदाज़ सां रिकॉर्ड कयो वियो। दादन फ़क़ीर जी शाइरी केतिरी न पुरकशिश ऐं सचाई ते मुश्तमिल आहे। इहो तव्हां गानो ॿुधो ऐं पोइ फ़ैसिलो कयो। असांजी इंटरनेट जो ही रंग आहे सिनेमा रंग। आदम जो ॾिसो पुट कीअं हवा जी नियाणीअ खे दौलत जे ज़रिए सां महफ़िल में नचाए थो। आदम जो ॾिसो पुट कीअं हवा जी नियाणीअ खे
ऐं हाणे हिकु ॿियो कलाकार जेको मुंतकिल कंदो आहे पंहिंजनि ख़्यालनि खे हिकु पने ते, कॾहिं उन ख़्यालनि खे को ॻाइणो ॻाईंदो आहे त कॾहिं कंहिं महफ़िल या मुशाइरे में हू पाण ई पढ़ंदो आहे। अचो त ॾिसूं था कवि पंहिंजी कविता सां। ज़िंदगी ॼण का उधारी बार ॾींदी थी वञे, हर घड़ी या आसवारी आधार ॾींदी थी वञे, ईंदे वेंदे सोच भारी आज़ार ॾींदी थी वञे। यार यारी बेकरारी दर्द दिल हर दौर नओं, मूंझ मारी सम्झ सारी हार ॾींदी थी वञे। सोच में का सोच सिरजे सिलसिलो हर सोच जो, हीअ हयाती पोइ बि प्यारी इक़रार ॾींदी थी वञे। हिकु पिरीअ जो पार ॾुखियो ॿियो वतन वापार ॾुखियो, ज़िंदगी ॼण का उधारी बार ॾींदी थी वञे। ही जो जोभन झूर थियड़ो पूर पाले प्यार में, कॾहिं रोशन कॾहिं कारी संसार ॾींदी थी वञे। तुंहिंजो मुंहिंजो को त रिश्तो रोग में रोए रड़े, सुञ में का सग सगारी पार ॾींदी थी वञे। हिन ज़माने कई सियाणा राति में रोअंदे ॾिठा, उञ में का दिलि उञारी वीचार ॾींदी थी वञे। को बुखियो मानीअ गभे लाइ कंहिंखे बुख आ प्यार जी, बुख हर हंधि बाहि ॿारी बीमार ॾींदी थी वञे। ओ अमां लोली थो ॻोल्हियां, प्यार जी ॿोली थो ॻोल्हियां, अखियुनि ॻोढ़ा अटकी पियाथम, तुंहिंजो दामन चोली थो ॻोल्हियां। थपकियूं तुंहिंजूं थोरियूं थोरियूं, प्यार में तुंहिंजूं लोरियूं ॻोरियूं, सहंदे सूर संभालियो हूंदई, कुख पंजीअ में पालियो हूंदई। ॼमंदे तोखां ॾूर को थियड़ो, नूर जो तुंहिंजो झूर सो थियड़ो, केॾो मूंखे चाहियो हूंदई, पल पल मूंखे ठाहियो हूंदई। दर्दे दिल जो हाल कंहिं ओरियां, हीअ हयाती कंहिं तां घोरियां। ममता जो को राज़ न ॼाणे, ममता जो को राज़ न ॼाणे, प्यार जो सो अंदाज़ न ॼाणे। सुॾकी सुॾकी झोली थो ॻोल्हियां, ओ अमां लोली थो ॻोल्हियां, तुंहिंजो दामन चोली थो ॻोल्हियां। केरु मुंहिंजा नाज़ सहंदो, प्यार नखरा अंदाज़ सहंदो, सहंदे सहंदे थकिजी पवंदो, थकिजी थकिजी घटिजी पवंदो। चिल विलायुनि चाह नाहे, हिन हयातीअ साह नाहे। सुन लॻनि थियूं सोचूं मुंहिंजूं, सुन लॻनि थियूं सोचूं मुंहिंजूं, माठियूं आहिनि मौजूं मुंहिंजूं। सूर अंदर में सड़ंदो आहियां, बाहि अंदर में कढ़ंदो आहियां। सर्द रातियुनि थड़ थड़ थहकां, कंहिंसां उॾरां कंहिंसां भड़कां। सर्द रातियुनि थड़ थड़ थड़कां, कंहिंसां उॾरां कंहिंसां भड़कां। रातियूं कारियूं रोज़ो चाइनि, ॾुख ॾोलावा नींहं न चाइनि। सपननि रूप ऐं रंग को नाहे, हिन हयातीअ ढंग को नाहे। भटकी भटकी सूरत साॻिया, ख्वाब ख़यालनि पूरत साॻिया। कंहिंखे सॾियां वक़्त ॾुखिए, बेवसी ऐं बख़्त ॾुखिए। कंहिंखे सॾियां वक़्त ॾुखिए, बेवसी ऐं बख़्त ॾुखिए। छित खे तारनि सां तकियां, छित खे तारनि सां तकियां, साह में सुॾकनि खे घुटियां। सोचे सोचे लोचां वरी थो, लोचे लोचे लोचां वरी थो, तुंहिंजी झोली ख़ाली हूंदी, हिन घड़ी अख आली, हर घड़ी अख आली हूंदी। यादि कंदे बसि ॻरंदो आहियां, ॻरंदे ॻरंदे मरंदो आहियां, मरंदे मरंदे जीअंदो आहियां, जीअंदो जीअंदो वरंदो आहियां। ओ अमां ओ अमां ओ अमां, मूंखे ॾसु मां कीअं सुम्हां। राह का सोली थो ॻोल्हियां, तुंहिंजो दामन चोली थो ॻोल्हियां, ओ अमां लोली थो ॻोल्हियां। ऐं हाणे नाज़रीन इंडलठ में उहो रंग जंहिंमें अमां जे चहिरनि ते मुस्कुराहटूं नचण लॻंदियूं आहिनि ऐं दिलि जी फरई तां ग़मनि जा ग़ुबार लही वेंदा आहिनि। जी हा, दोस्त घड़ी कनि दिलि विंदरायूं।
छा थियो अथई हनीफ? हाँ? तालाक याद कने हेॾे होॾे मांखे छो थो सॾु करे यार, कमाल आहे। वन छा आहे यार, छा आहे हनीफ? हे वठो चाचा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हाणे थिए ख़ुशि? अरे यार खाने वजह सारे छा थींदो? अरे असां अकेलो थी वियासीं यार खाने वजह। खाना खैर त आहे? यार छॾेसि यार। छा मसलो आहे गुलखाना? यार तुंहिंजो कहिड़ो कमु यार, मूंखे परेशान न करेसि यार। ओ लाला, दोस्त आहियूं, पाड़े जा आहियूं, जेका ॻाल्हि हुजे, जेको मसइलो हुजे, पाड़ेसिरनि खे ॿुधाइजे। यार मां ॾाढो परेशान आहियां यार, मूंखे वधीक परेशान न करेसि, तूं वञेसि बसि। लाला, मां तुंहिंजी मदद करे सघां थो, तूं मूंखे ॿुधाए तोसां मसइलो कहिड़ो आहे? पोइ कहिड़ो तूं मदद करे सघीं? हिकिड़ो मुंहिंजो माउ यार, उहो मरी वियो यार। अरे मां काॾे वञा, हाणे छा कयासि? वरी कंहिंजो फोन आयुसि। हलो गुलखाना, छा थियो? कंहिंजी फोन हुई? यार मुंहिंजे भेण जो फोन हो यार, हुनजो माउ पीउ अॼु मरी वियो यार। भाड़े केर आई तू? एडा पीर अच्छा करें छा थो तू? चरियो आई छा? अरे टिशू का भी अधिक अच्छा। छा थो ॾिसी? अरे एडो सोनो त असां जिंदगी में ना ॾिठो। कसम कलंदर जो नी, असांजे मुंह तो डांबर थो लहे। एडो कारो असां। अरे दिमाग ते सही अथई। अरे एडो सोनो, असांजे पाड़े में तू आसमान तो लथो आ। अरे लाहिया जो तो। अरे एड़ो सोनो असांजो महा हुजे हा न, असां भी एड़ो सोनो हुजे हा। बाबा हो जेको सामो दुकान आहे न, हो दुकान जेको निदू छोकरो आहे सामो दुकान वारो। अरे बाबा छा थियो मूंखे? उहो न जल्दी मूंखे जेको आहे न रस्ते खां वेंदी आहियां त पोइ ॾिसंदो आहे न। अखियूं ॾिसण लाइ ॾिसंदो न त छा कंदो? सिर्फ ॾिसंदो न आहे, ईअं अखियूं भरंदो आहे। अरे बाबा मतां अखियुनि में खारस हुजेसि। हल ठीकु आहे, खणी अखियुनि में खारस हुजेसि त हुजेसि। पोइ जेको आहे सो डेली मूंखे 10 रुपया ख़ुशी बि ॾींदो अथई। बसि सिर्फ़ 10 रुपया, 100 रुपया छो न? हा सुना साईं काले तो वनी तू। सच्ची मूंखे ॻाल्हि ॿुधा, जॾहिं तुंहिंजी मूंसां शादी थी पहिरीं राति तूं छा महसूसु कयो? सुना प्यारा ॿुधा न, सच्ची ॿुधाए? सच्ची ॿुधा सफ़ा। जॾहिं पंहिंजी शादी थी न, मां छा महसूस कयो? मरी वञा जे आयतल कुर्सी यादि न हुजे हा त। थोड़ी साही था पटियूं ऐं वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक। ऐं नाज़रीन, हाणे इंडलठ जे हिन रंग में असांजी कैमरा कुछ वखरी क़िस्म जा शॉट्स रिकॉर्ड करे आई आहे, जंहिंमें बज़ाहिर त तंस नज़र ईंदी आहे, पर हक़ीक़त में उहा कंहिं न कंहिं मसइले जी निशानदही हूंदी आहे।
पर इहो त सम्झण वारा सम्झनि, इन में असांजो छा, इहो त असांजे हिन रंग जो कमाल आहे। कैमरा जी 3 अख। ही शिकारपुर जो लखी दरन आहे, जिथे कंहिं वक़्त में हथरादू पाणी छॾे ॿेड़ियूं हलाई वेंदियूं, पर ही आहे असांजे लाड़काणे जो मशहूरु बाग़, बाग़ जना, याने के तजर बाग़। पोइ जॾहिं बि हिते मींहुं वसंदो आहे त पाणी जी पोज़ीशन इहा ई हूंदी आहे जेकी अव्हां ॾिसी रहिया आहियो। उहो इन करे बीठल आहे त हिते नेकाल जो को बि ख़ातिर ख़्वाह बंदोबस्तु न आहे, याने के नेकाल जी का बि नाली न आहे। ही हेॾो वॾो बाग़ त ठाहियो वियो, पर नेकाल लाइ को बि बंदोबस्तु न कयो वियो। जेकॾहिं अव्हांखे हिन रस्ते सां टपणो पवे त अव्हीं कीअं टपंदा? अचो त मां तव्हांखे टपण जो सही तरीक़ो ॿुधायां। पहिरियां दरवाज़े ते पेर रखो ऐं ज़ोर सां मथे चढ़ो ऐं पोइ दीवार ते विहो। साइकिल वारो बि अची रहियो आहे, शायदि साइकिल जी सर्विस कराइणी अथसि। बहरहाल इन खे पोइ था ॾिसूं। ऐं हिकिड़ो अधु अॻु में ई चढ़ी वियो, ॿियो बि चढ़ी वियो, कामयाबु थी वियो चढ़ण में। ॿई अदड़ा केॾो आराम सां लेफ्ट राइट कंदा ख़ुशकी न अची रहिया आहिनि। ही नंढा बि सोचे रहिया आहिनि हिननि खे बि ख़ुशकी वारो रस्तो वठणु घुरिबो हुयो। मथियां केॾा आराम सां अची रहिया आहिनि। साइकिल वारो बि खामख़ा परेशान आहे। जेकॾहिं हू मथां अची विया त तमामु बहितरु हुयो। बहरहाल इहो त ॾाढो सुठो थियो जो हुनजी साइकिल जी सर्विस बि थी वई ऐं ही अदड़ा बि पहुची विया आहिनि। हाणे हेठि लहण जे लाइ परेशान आहिनि। बहरहाल इन में परेशानी जी ॻाल्हि काई बि न आहे। पहिरियां विहो, ॿियो शायदि सोचे रहियो आहे त कीअं लहिजे। शाबाश, इहो आहे बरसाति में रस्ते टपण जो सही तरीक़ो। ऐं हाणे नाज़रीन इंडलठ जो आख़िरी रंग, सुरनि जी सदा। ऐं नाज़रीन अॼोके हिन रंग में सिंध जे सुहिणे शाइर उस्ताद बुखारी जो कलाम शामिल आहे। अव्हां ख़बर आहे नाज़रीन, उस्ताद बुखारी खे सभ खां घणो कंहिं ॻायो आहे? जी हा, मंज़ूर सखीराणी। रोज़ सिंगार जा थो ये ॼण त सुहिणो जो थो अचे। रोज़ सिंगार जा थो ये ॼण त सुहिणो जो थो अचे। दर्द दिल मां कड़ा थो कढां छो त मुंहिंजो मिठो थो अचे। रोज़ सिंगार जा थो ये ॼण त सुहिणो जो थो अचे। चंगा तारा कयूं ख़ूबसूरत नज़ारा कयूं कहकशां चंगा तारा कयूं सो हज़ारों पसारा खयूं दीद जो दादलो थो अचे। सो हज़ारों पसारा खयूं दीद जो दादलो थो अचे। रोज़ सिंगार जा थो ये ॼण त सुहिणो जो थो अचे। महकंदो महकंदो थो अची मुरकंदो मुरकंदो थो मिली। महकंदो महकंदो थो अची
मूंखे ॾाढो मज़ो थो अचे अणमयो प्यार थो यार ॾीं मूंखे ॾाढो मज़ो थो अचे रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो जो थो अचे इश्क मूं वारो ॾह वञी पक करे को नशो थो अचे इश्क मूं वारो ॾह वञी पक करे को नशो थो अचे रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो जो थो अचे सचो बस आहे बुखारी डिघो केरु कूड़ो केरा सचो बस आहे बुखारी डिघो पाण खे बस खपे भरवसो पर किथे भरवसो थो अचे पाण खे बस खपे भरवसो पर किथे भरवसो थो अचे रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो जो थो अचे दर्द दिल मां कड़ा थो कढां ऐं नाज़रीन हाणे अची वियो आहे मुश्किल वक़्तु यानी त वक़्तु आहे मोकिलाणीअ जो ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजी मेज़बान शबनम नवाज़ खे ॾींदा इजाज़त ईंदड़ हफ़्ते हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात थींदी तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।